भान सईदाबाद में सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सूबनि जे कम में मुदाख़लत सबबि संदन पंहिंजा मामला ख़राब आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार जे नाक़िस पॉलिसियुनि सबबि अफ़गानिस्तान, भारत ऐं ईरान समेत ॿियनि मुल्कनि सां लाॻापा ख़राब आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत आहे उहो पंहिंजा कम छॾे ऐं ॿियनि सूबनि जे कमनि में मुदाख़लत थी करे ऐं उन जी वजह सां हुननि जा पंहिंजा जेके कम आहिनि यानी फॉरेन पॉलिसी जेकी आहे अहिड़ी तरीक़े सां मिसहैंडल थी आहे। असां पंहिंजे सभिनी पाड़ेसरी मुल्कनि सां इंडिया सां त उहो ई असांजो मसइलो आहे, वरी अफ़गानिस्तान या ईरान कंहिं बॉर्डर ते असां सेफ न आहियूं। संदसि चवणो त सिंध में पाणीअ जी खोट वारो मामिलो CCI में उथारियो पर को बि ध्यानु न ॾिनो वियो। नेशनल सिक्योरिटी जो इजलास थियो, हुन में बि ॻाल्हियूं थियूं हुयूं, इन कैमरा इजलास हुन जी डिटेल्स ॿुधाइणु मुनासिबु कोन्हे ऐं इहो चयो वियो त असांखे तव्हां पूरे तरीक़े सां ऑन बोर्ड वठो जेके अहिड़ा फ़ैसिला कयो जंहिंसां सूबनि खे बि असरु पए थो। इहो फेडरल गवर्नमेंट खे चयल आहे, असांखे चयो वियो त ॿियो इजलास थींदो ईद खां अॻु में, पर उहो न थी सघियो। ॾिसूं जॾहिं थिए थो ॿियो इजलास नेशनल सिक्योरिटी जो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मंशर जे तहफ़ुज़ बाबति रिथा खे बि वफ़ाक़ रद्द कयो, पर सिंध सरकार हाणे पाण उन जी हिफ़ाज़त लाइ मनसूबो जोड़ियो आहे। हुते जेके वॾा वॾा मनसूबा तव्हां कयो था, वॾा वॾा रोड ठारायो था ऐं वरी सूबे सिंध में अचो त हिते रुगो घिटियुनि नालियुनि ताईं पाण खे महदूद था रखो, छाकाणि जो कोशिशि था कंदे घिटियूं नालियूं ठाहे ऐं माण्हुनि खे इन्फ्लुएंस कयूं, उहो कोन्ह थींदो। माण्हुनि खे ख़बर आहे त वफ़ाक़ जो कमु इहो न आहे त वञी के पाइप लाइन हणनि या सीवरेज जी लाइन हणनि, इहो कमु लोकल गवर्नमेंट जो आहे, उन खां ॾियनि। हुन चयो त शहरी कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल यकीनी बणाइनि, छो त बीमारी हिक खां ॿिए माण्हू ताईं पखिड़िजण में देरि नथी करे। मां तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो ख़तरनाक बीमारी आहे, इन जो बचाव पंहिंजे हथ में आहे। एहतियात करिणो आहे, रुगो एहतियात कनि। मास्क जेको मुपातल आहे इहो मास्क पाए रखो, पंहिंजी थोरो समाजी दूरी कयो। जिते अगरि अची थो वञे इहो कंहिं का केस मिले थी त उते वधीक एहतियात करण जी ज़रूरत आहे ऐं न बचे थो, छाकाणि जो हिन जी ट्रांसमिशन यानी हिक खां ॿिए लॻण में देरि कोन थी लॻे, सो इन करे एहतियात जो तमामु ज़रूरी आहे। सेवण भरिसां ॻोठ वाहण में पंहिंजी रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त ईद खां पोइ वज़ीर आज़म सिंध ईंदो। इमरान ख़ान वज़ीर आज़म बणजण बाद सिंध में हिकु राति बि नाहे तरसियो। हुन चयो त सिंध वासियुनि खे पंहिंजो फ़ैसिलो करण जो हक़ आहे, खेसि ख़बर न आहे इमरान ख़ान सिंध में कंहिंसां इतिहाद कंदो। संदसि चवणो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु केतिरा इतिहाद ठहिया ऐं विया, पर सिंध जो अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। वॾे वज़ीर चयो त अल्लाह ताला जो फ़ैसिलो हमेशह पीपल्स पार्टीअ जे हक़ में हूंदो आहे। मुराद अली शाह चयो त मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करणु सिंध सरकार जो अख़्तियार आहे। गवर्नर समेत PTI खे एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररी ते एतिराज़ जो हक़ न आहे।